पनुआकिल शहर समेत तालके में बदमनी जी भड़कंदड़ बाहि ऐं 5 मुख़बिन बाज़ाबी लाइ सवें माण्हुनि पनुआकिल सिटी थाणे अंदरि राति खां हिन महिल ताईं सख़्तु एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी ॿुधायूं पिया त पनुआकिल शहर समेत तालके में बदमनी जी भड़कियल बाहि ख़िलाफ़ JUI पारां पनुआकिल थाणे ते राति खां वठी सख़्तु एहतिजाज हिन महिल ताईं जारी आहे, जंहिंजी अॻुवाणी ज़िले सखर जो अमीर मौलाना मोहम्मद सालेह इंदड़, मीर मुबीन ख़ान बुल्लो, मौलाना अब्दुल हमीद महर, मौलाना सैफुल्ला सिमैर, मौलाना अली अकबर अब्बासी ऐं ॿिया अॻुवान करे रहिया आहिनि, जंहिंमें समें हज़ारे माण्हू शिरकत कई आहे। ऐं एहतिजाज कंदड़ अॻुवान चई रहिया आहिनि त पनुआकिल समेत ज़िले सखर जे थाणनि में सियासी मुदाख़लनि ते मुक़ररु बदिलनि सबबि रिश्वत जे आज़ार सबबि पनुआकिल ज़िले सखर में बदमनी में इज़ाफ़ो थियो आहे। पनुआकिल मां 5 माण्हू अगवा थिया आहिनि ऐं सरेआम शहरनि सियासी समाजी सहाफ़ी कलमकारनि अदीबनि जे घरनि में हयात झंडीर जे घरनि में धाड़ा लॻा आहिनि। शाद हीरोइन चर्स अफ़ीम ऐं जुआ बदकारी जा अॾा खुलेआम हलनि पिया। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।